जी बिल्कुल। मुल्क जे ॿिन इलाक़नि वांगुरु जाफराबाद जे सरज़मीन ते बि अॼु सिंधी कल्चरल डे मल्हायो पियो वञे। डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल डेरा लयार में साफ़ी गुलज़ार वफ़ा जे पारां हिकिड़ो प्रोग्राम कोठायो वियो, जिते सिंधी भाइरनि सां गॾु ऐं बलोच भाइरनि बि वॾी तादाद में शिरकत कई आहे। ऐं साफ़ी गुलज़ार वफ़ा जे तरफ़ां जेके ईंदड़ महिमान आहिनि उन्हनि खे टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा बि पेश कया विया। ऐं इलाइक़े जे जेके मक़ामी फ़नकार आहिनि उन्हनि पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो बि कयो आहे। कुझु सिंधी भाइर असां सां गॾु मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उहो सिंध कल्चर डे जे हवाले सां छा ॿुधाइनि था। अॼु जे हवाले सां मां इहो ई जेतिरा बि असांजा सिंधी भाइर आहिनि सिंध वारा, उन्हनि खे इहो असां पैगाम ॾियणु था चाहियूं जो बलूचिस्तान में बि उहो रस्म रिवाज आहे असांजा। ॿियो असांजो भाइर बि आहिनि सिंध वारा, पड़ोसी बि आहिनि, असांजो सूबो आहे ऐं असांजा घणो तालुक ऐं असांजी घणी बिरादरी हुते बि रहंदा आहिनि। त हिकिड़ो असां पैगाम ॾियूं था ऐं असां ही सिंध कल्चर डे मल्हाईंदा आहियूं। टोपी अजरक वारा मिसाल जी ॻाल्हि आहे, ते असां पंहिंजे दिलि सां पंहिंजी मोहबत सिंध वारे भाइरनि जे लाइ असां शो कंदा आहियूं कि बलूचिस्तान में बि ओॾी ई उन्हनि सां मोहबत ऐं प्यार ऐं हुब सिक आहे उन्हनि सां। हे सिंध ऐं बलूचनि जी सकाफ़त आहे, इहा हज़ारे साल पुराणी आहे। तंहिं लाइ सिंध ऐं बलूचनि कॾहिं बि पाण में इहो तफ़ावत न रखियो आहे। तंहिं लाइ बलूचिस्तान जी धरती ते सिंधी सकाफ़त ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, सिंधी धरती ते बलोच डे मल्हायो वेंदो आहे। इहो सॼी अॼु जेको ॾियारो आहे इहो सॼी दुनिया में मल्हायो वञे थो ऐं हिते सिंधी बलोच सभई क़ौमां भाईचारे सां रहनि थियूं। ऐं असां चवंदा आहियूं इंशाअल्लाह अल्लाह ताला कंदो इहे ॾियारा हर साल मल्हाया वेंदा, पर रोज़ मल्हाया वञनि त तमामु बहितर थींदो। ऐं अॼोके ॾियारे जे सां त मां पंहिंजे सिंधियुनि भाइरनि खे बलूच सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। हिन सिंधी प्रोग्राम में शिरकत कंदड़नि इहो पैगाम ॾिनो आहे त बलूचिस्तान ऐं सिंध जी सकाफ़त हिकु जहिड़ा आहिनि ऐं सिंधी बलोच गॾिजी करे ॿई सकाफ़त जेके आहिनि मल्हाईंदा आहिनि ऐं हिननि हिक ॿिए खे मुबारकबाद बि ॾिनो आहे। जी।